नायाब किताब टहकन में टाकोड़ा जैमें समाजी ऐं इस्लाही कालम आहिनि, जंहिंमां हिकु नायाब कालम तव्हांजी नज़र पेश कजे थो। मुआशरती भौचाल भूए मथे इंसानियत जो, जॾहिं कूड़ कुपत कप्तान थी अॻुवाणी करे मुरझायल मुआशरे जी, जंहिंमें सवाइ दोखनि ऐं फ़रेबनि जे को बि चङो मुड़ुस थियण जेकॾहिं चाहे बि सही नामुमकिन आहे। उन इलाजो हाणे असांजी तरबियत ऐं पालना थिए ई उन बुनियाद ते रही आहे, जंहिंमें असांखे सम्झायो थो वञे त नक़ल कीअं करणी आहे, मिलावट कीअं कजे, ठगी ऐं दोखो फ़रेब नवनि रूपनि में ईजाद करे असांखे सेखारिया वञनि था। को बि शोबो हुजे, हर तरफ़ अहिड़ा कलूर ऐं करतूत वाज़े मिलंदा। को बि कमु मेरिट जे बदिरां चापलूसी टोलो कुझु ॾियो ऐं वठो जे बुनियादनि ते कराए विझे, जिते इज़तूं वेस वॻनि ऐं ड्रेसिगनि खे वधीक मिलण लॻनि, उते शरीफ़ नफ़्स इंसान जी पोशाक शराफ़त सवाइ निदामत जे कुझु बि न लहे। जिते ठेकेदार मुआशरती वॾनि ठाह ठोकनि सां मफ़ादनि ऐं ज़ातियात जे बुनियादनि ते सभु फ़ैसिला कंदा रहनि, जिते नक़ल असलियत ते हर तरफ़ां हावी नज़र अचे, ॾिसण वासण बावजूद केरु चवण जी पोज़ीशन में न रहे, धर्म मज़हब फ़क़ति रिवाज ऐं रस्म तहत हलाया वञनि, इंसान खे मुख़्तलिफ़ क़िस्मनि ऐं क़िस्तनि जी सूरत में तक़सीम कयो वञे, पोइ हिकु कंप्यूटर तहत उनखे ईअं हलायो वञे जीअं वालिदैन पंहिंजे ॿारनि खे मोबाइल फ़ोन हथ में ॾेई पबजी गेम डाउनलोड करे ॾेई ईअं सम्झनि त हाणे असां तां हथु हल्को थियो। ईअं वरी ॿाहिराड़ियुनि जा माइट पंहिंजे मासूम बचड़नि खे पंहिंजे हथनि सां घुटका पंहिंजी ई केबिन था खणी खाराइनि त जीअं ॿारु हाणे सब्र में रहंदो। जिते वॾियूं वॾियूं महांगियूं गाॾियूं व्याजनि ते ख़रीद करे आम आवाम ते रोब ऐं दबदबो क़ाइमु रखण जो रवाजु आम हुजे, घरनि में कंहिं बर्तन ते लिखियलु नालो न हुजे ऐं ॿाहिरि उधारी वारी डबल केबिन ते ॿ टे बेरोज़गार बॉडीगार्ड विहारण वारो तरीक़ो राइज हुजे, जिते हक़ जी रोज़ीअ खे नाक़स सम्झी हराम खे हिलाल ऐं वधंदड़ धंधो करार ॾेई उन मां कमायल मिल्कियत ते मज़हबी फ़रीज़ा अदा करणु नेकी सम्झो वञे, जिते मासूम बचड़नि जी मासूमियत सां जिन्सी हैवानियत सरेआम ज़ाहिर थियणु लॻे, हम जिन्सियात खे शुगुल तौर रवाजनि में शामिल कयो वञे, हिलाल वारनि रीतियुनि निकाहनि खे उन्हनि नासूरनि फरमाइशनि यानी ॾेज घर वग़ैरह जे करे छॾियो वञे, पोइ गटरनि ऐं नालनि ते इंसानी नस्ल जानवरनि जी ख़ुराक थींदे ॾिसण बावजूदु न को ख़ौफ़ न ग़म न ई का ग़मगीनी थिए। इंसान जिते केकनि ते ख़ुशियुनि जे नालनि ते सुकून हासिल करण लाइ वॾी ज़िंदगी जूं दुआऊं घुरिजनि, वालिदैन वेचारा नाकारा बणिजी कंहिं कुंड पासे रिटायर्ड ऑफिसर वांगुरु हयाती जा ॾींहं ॻणींदे मिलनि, ज़माना मस्तियुनि ऐं जवानियुनि जा दास्तान यादि कंदे, उते भूए मथे भौचाल इंसानियत में न ईंदो त ॿियो छा थींदो। मुसनिफ़ सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी।